सिंध जी नाले वारी आर्टिस्ट रूबी अली जा मदाह गुज़िरियल राति देर सां उन वक़्तु परेशान थी विया जॾहिं इरशाद जागीराणी पंहिंजे फेसबुक पेज ते रूबी अलीअ जी हिकु वीडियो पोस्ट कई ऐं इहो लिखियो त फ़िलहाल रूबी अली जो ही वीडियो रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं वक़्त सिर कमु अची सघे। अॼु खां पोइ रूबी अली सां मुंहिंजो को बि तालुक़ न आहे। इरशाद जागीराणी पारां रखियल इन वीडियो में रूबी अली पहिरियों भेरो बिना मेकअप जे ऐं इंतहाई परेशान हालत में नज़र आई। रूबी अली बि इन वीडियो में इरशाद जागीराणी सां लातालुकी जो ऐलान कयो। मैं और इरशाद एक दूसरे की रजामंदी से एक दूसरे से अलग हो रहे हैं और ख़ास तौर पे मैं कह रही हूँ कि मुझे इसके साथ नहीं रहना, क्योंकि मुझे लगता है मैं इसके लायक नहीं हूँ। मेरी नेचर थोड़ी डिफरेंट है, मेरा लाइफस्टाइल थोड़ा डिफरेंट है और उठना बैठना थोड़ा डिफरेंट है। तो मुझे नहीं लगता कि मैं एक शादीशुदा बंदा जिसकी फैमिली है, बच्चे हैं, मैं किसी की लाइफ नहीं डिस्टर्ब करना चाहती। बहुत देर से डिसीजन लिया और मेरी ज़हनी हालत भी वैसी नहीं है कि मैं इसके साथ चल सकूं। तो इसलिए मैं अपने दिल से, दिमाग से, तहे दिल से ये डिसीजन ले रही हूँ कि मैं अब कभी इरशाद की ज़िंदगी में नहीं आऊँगी और हाथ जोड़ के इरशाद से भी रिक्वेस्ट करती हूँ कि वो भी कभी लौट के ना आए, क्योंकि मैं वापसी के हर रास्ते को बंद कर दूँगी, अपना भी रास्ता और उसका भी रास्ता। तो मुझे कोई शिकायत नहीं है। इरशाद जागीराणी पारां इहा वीडियो पोस्ट करण बैदि अॼु रूबी अली पंहिंजे इन वीडियो जी हिकु पिक्चर सां गॾु इहो तबसरो शेयर कयो त जॾहिं तव्हां ते मुसलसल तशद्दुद कयो वञे, पिस्टोल लोड करे चयो वञे त जेको मां चवां थो उहो चओ, त पोइ तव्हां छा कंदो। रूबी अली ॿी पोस्ट में जिस्म ते तशद्दुद जे निशाननि वारियूं कुझु तस्वीरूं पोस्ट कयूं ऐं लिखियो त हाणे सरेआम वेढ़ आहे, दुनिया खे बि ख़बर पवे त मां रोज़ अंदर में घुटिजी घुटिजी मरी रही हुयसि। रूबी अली जे पोस्टुनि मां इहो तासुरु जुड़ी रहियो आहे त इरशाद जागीराणी सां संदसि दोस्ती ॾाढे बुरे अंदाज़ सां पंहिंजे अंजाम ते पहुची चुकी आहे। कुझु माण्हू रूबी अली जे लातालुकी जे ऐलान ते ॿधल वीडियो रूबी अली बदिरां इरशाद जागीराणी तरफ़ां पोस्ट करण जे बुनियाद ते इहो चई रहिया आहिनि त रूबी अली ते वाक़ई भी तशद्दुद करे इहा वीडियो रिकॉर्ड कराई वई आहे। मैं और इरशाद एक दूसरे की रजामंदी से एक दूसरे से अलग हो रहे हैं। एक शादीशुदा बंदा जिसकी फैमिली है, बच्चे हैं, मैं किसी की लाइफ नहीं डिस्टर्ब करना चाहती। तो इसलिए मैं अपने दिल से, दिमाग से ये डिसीजन ले रही हूँ कि मैं अब कभी इरशाद की ज़िंदगी में नहीं आऊँगी और हाथ जोड़ के इरशाद से भी रिक्वेस्ट करती हूँ कि वो भी कभी लौट के ना आए, क्योंकि मैं वापसी के हर रास्ते को बंद कर दूंगी। रूबी अली ऐं इरशाद जागीराणी जे शोबिज़ वारो जोड़ टुटण खे के माण्हू त माॻही हिकु वॾो ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जो ख़्यालु आहे त हिन आर्टिस्ट जोड़ीअ सोशल मीडिया ते मक़बूलियत ऐं रेटिंग वधाइण लाइ इहो सॉन्ग रचायो आहे। रूबी अली जा मदाह इन खे इंतहाई संजीदगी सां वठी रहिया आहिनि ऐं रूबी अली खे इरशाद जागीराणी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जा मशवरा बि ॾेई रहिया आहिनि। हिन मामले ते इरशाद जागीराणीअ जो तफ़सीली मौक़िफ़ अचण ताईं कुझु बि चवण वक़्त खां अॻु थींदो।